नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अमरकोट खां ख़बर ॾींदा हलूं त इलेक्शन कमिश्नर इस्लामाबाद जे इख्तियारनि हिकु नोटिफिकेशन जारी करे अॻूणे सूबाई वज़ीर PP अॻवान सैयद अली मर्दान शाह जे लाॾाणे खां पोइ ख़ाली थियल अमरकोट जे सूबाई तक PS 52 ते 17 मार्च ते ज़िमनी इलेक्शन कराइण जो ऐलान करे छॾियो। इन हवाले सां नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इलेक्शन कमिश्नर पारां नामज़दगी फारम भरण जी तारीख़ 17 फरवरी, उम्मीदवारनि जा नाला पधिरा करण जी तारीख़ 19 फरवरी ऐं फारम जी जांच पड़ताल जी तारीख़ 22 फरवरी मुक़रर कई वई है। फार्मन ते एतराज़ दाख़िल करण जी आख़िरी तारीख़ 24 फरवरी है। अहिड़ी रीति हथ खणण जी आख़िरी तारीख़ 28 फरवरी ऐं चूंड निशान अलर्ट करण जी आख़िरी तारीख़ 29 फरवरी मुक़रर कई वई है। जॾहिं त पोलिंग जो चूंड ॾियारो 17 मार्च मुक़रर कयो वियो। ॼाणियल तख़्ते रीजनल इलेक्शन कमिश्नर ऑफिसर ठठो वसीम अहमद जाफ़री खे PS 52 अमरकोट जी ख़ाली पियल तख़्ते ज़िमनी चूंड करण जे लाइ DRO मुक़रर कयो वियो। जॾहिं त RO लाइ डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर ऑफिसर मिठी आमिर हुसैन शाह ऐं DRO लाइ DDC 1 अमरकोट हक नवाज़ ऐं DEO एजुकेशन अमरकोट बिलाल अहमद कुंबर खे मुक़रर कयो वियो। अहिड़ो नोटिफिकेशन अॻुवाट जारी थी चुको आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।